सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी रिश्ते की मजबूती असां सच्चा साईं जो मिसाल पे वरतोसीं तो अमा सुचेत के एतिरो आयो जो उनकी नज़र एतरी खुलियल हूंदी अॻु में रोटी तैयार करे छॾींदी पर जॾहिं साईं जन संसार छॾियो पए उन वक़्तु अमा सुचेत साम्हूं आई चइसई अॼु ताईं मां तव्हां सां गॾु रहियमि ईअं तव्हां खां सवाइ मां केरु रहंदव इन करे मां रही न सघंदमि तॾहिं साईं जन खिलियसि चए न पोइ तोखे सां गॾु वठी हलंदासीं तंहिंजे करे तूं जीअं आहे ईअं रहिजांइ एसि ताईं असां बि न वेंदासीं जेसिताईं तोखे न वठी हलंदासीं इन करे तूं संसार में ॾुआगिण थी करे न रहिजांइ तूं सुहागिण थी रहिजांइ मां तोसां गॾु हूंदो ऐं साईं जन ॾिसण में संसार छॾियो पर उन खे मना कई त तूं ॾुआगिण थी करे न रहिजांइ तूं सुहागिण थी रहिजांइ पाण गॾिजी करे हलंदासीं तो जीअं साईं जन जूं हस्तियूं जेके रखियलूं खणी करे हरिद्वार जे लाइ वञनि कोई न कोई अहिड़ो मसइलो थिए रुकावट थिए जे वरी रहिजी वञनि ऐं इन विच में अमा सुचेत संसार छॾियो ऐं पोइ अमा सुचेत जूं हस्तियूं बि साईं सां गॾु रखियो ॿई गॾिजी करे जॾहिं भगत साहब सॼी संगत सां हरिद्वार खणी आया ऐं गॾिजी करे जंहिं ॾींहुं परवाह कयूं हक़ीक़त में साईं खे गॾु वठी करे हलिया त उहो ॾींहुं हक़ीक़त में 8 अक्टूबर 1910 जो यानी साईं जन संसार छॾियो 25 जनवरी ते जॾहिं सॼो संसार गाॾो पर जेके हस्तियूं परवाह थियूं उहे 8 अक्टूबर 1910 ते थियो तक़रीबन 9 महीननि खां बाद जॾहिं मां सोचे जूं बि गॾु हलियूं ऐं 8 अक्टूबर जो ॾींहुं जेको उहो हक़ीक़त में छंछरु जो ॾींहुं हो जेको सच साईं जी यादि में कयो वेंदो आहे तो पंहिंजे गॾु वठी करे संसार छॾियो पंहिंजे गॾु वठी करे संसार मां हलिया पंहिंजे मालिक सां तंहिंजे करे रिश्ते जी मज़बूती उहो त साईं जन खां मथे कंहिंजो मिसाल आहे ई न यानी वञण खां बाद बि एसि ताईं रहणु जेसि ताईं गॾु वठी करे वेंदा इहो रिश्तो एॾो मज़बूत हूंदो